नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के राणीपुर में खबर ॾींदा हालूं त सोभودेरो तालुके जे यूसी मेरिक जो ॻोठ में सिद्दीक मंगणेजो बुनियादी सहुलतुन का महरूम बणेल ॻोठाणन जो बुनियादी सहुलतुन जे हासिलात लाइ नेमतुल्ला मंगणेजो अमानुल्ला मंगणेजो इम्तियाज अली मंगणेजो शाह बख्श मंगणेजो जी अॻवानी में एफजीआई मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त चूंडियल नुमाइंदनि असांजे ॻोठ खे मुकमल तौर ते नज़रअंदाज करे छॾियो वियो। असांजो ॻोठ रोड गैस बिजली स्कूल अस्पताल समेत ॿियनि बुनियादी सहुलतुन खां महरूम आहे। इन्हनि चयो त असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। हर इलेक्शन में पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदा आहियूं, पर हर इलेक्शन में चूंडियल नुमाइंदा कूड़ा वाइदा करे वोट वठी वञनि था। PS30 तां चूंडियल MPA ऐं NA 210 तां चूंडियल MNA इलेक्शन खां पोइ सार न लधी आहे। इन्हनि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तक जे MPA पीर सैयद अहमद रज़ा शाह जीलानी MNA पीर सैयद जावेद अली शाह जीलानी का मुतालबो कयो त असांजे ॻोठ खे बुनियादी सहूलियतूं फराहम करे ॻोठाणनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। जेकर असांजे ॻोठ के बुनियादी सहूलियतूं फराहम न कयूं वयूं त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।